नवाज़ न्यूज़ भलीकार आया संझा सैयद सब खबरें शामिल करना से है नमक की हेडलाइन। मुल्क के डिफॉल्ट थियण जो ख़तरो ख़त्म थी चुको है। IMF सां कयल मुआइदे की पासदारी करनी है। मुल्क के अॻिते वठी वञिणो है। असां IMF जा शर्त पूरा करण जा पाबंद आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब तुन चवण त मुआशी सुधारनि लाइ जेका रिथाबंदी कई है उहा अहम है। माज़ी जी ग़लतियुनि मां सबक सिखी मुस्तक़बिल के महफूज़ बणाए सघिजे थो। गुज़िरियल 4 महीननि में हंगामी बुनियादनि ते मईशत की बहाली लाइ कदम खयां। पेशावर के इलाके हयाताबाद फेज़ 6 में आपघाती बम धमाको 6 सिक्योरिटी एहलकारन समेत 8 ॼणा ज़ख़्मी। SP कैंट आपघाती धमाके की तस्दीक कंदे चयो आहे त धमाको सिक्योरिटी फोर्सेस की गाड़ी वेझो थियो। दहशतगर्दन जो टारगेट सिक्योरिटी फोर्सेस जा एहलकार हुआ। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल किया वियो। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि की हालत गणती जोगी आहे। पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून 8 ऑगस्ट ते क़ौमी असैम्बली टोड़ण ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रियनि मूजिब PPI कानूनी माहिरनि 8 ऑगस्ट ते असैम्बली टोड़ण की तजवीज़ ॾिनी हुई। क़ौमी असैम्बली टोड़ण लाइ 9 ऐं 10 ऑगस्ट ते बि गौर कयो वियो हो। कानूनी माहिरनि मूजिब असैम्बली सदर मंज़ूर न कई त असैम्बली 48 कलाकनि खां पोइ टुटी वेंदी। रानीपुर वेझो ॻोठ वरियो वाहन में हथियारबंदन की फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। फायरिंग में नवाब जुणेजो समेत 2 ॼणा गोलियुनि जो खाज बणिजी विया। पुलिस वाक़े वारे हंध तां लाश खणाए अस्पताल पहुचाया। पुलिस मूजिब वाक़े की जांच हलंदड़ आहे। फिलहाल कुछ नथो चई सघिजे। खिपरो में जस्टिम पारां धारियुनि की आबादकारी सिंध के वसीलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ नींगरी प्रिया कुमारी की बाज़ियाबी लाइ रैली कढी वई। सनान कुरैशी की अगवानी में हथोंगो खां शहीद चौक खिपरो ताईं निकतल पैदल रैली में वॾे अॻ में कारकुननि शिरकत कई। कारकुननि पारां सिंध के वसीलनि ते कब्ज़ा नामंजूर, सिंध मां धाड़ेलनि पारां अगवा कयल ॿारनि खे बाज़ियाब करायो जा नारा हया पिया। बोजदार वडा भरसा ॻोठ मोहम्मद सादिक सोढड़ो वासी नीगर शाकिर अली सोढड़ो मीरवा कैनाल में बुढ़ी फोत थी वियो। हुमायूं शरीफ वेझो ॻोठ कबूल में नीगर शर्जील वाह में बुढ़ी फोत थी वियो।